बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार अली सतो यूट्यूब चैनल। जीअं त क़ानूनी तौर ते पैदा थियल बहरान जेको सदर आरिफ अलवी प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान ट्वीट कयो त जेके ॿ बिल आहिनि, यानी हिकु ऑफिशियल सीक्रेट जे हवाले सां ऐं मिलिट्री कोर्स जे हवाले सां, ॿिनि बिलनि ते हिन सिग्नेचर न कई आहे ऐं हिन उन में कंसेंट न ॾेखारी आहे, उनखे रिजेक्ट कयो आहे। लेकिन उन जे बावजूदि बि उहे बिल जेका आहे सो पास थी विया। इहो हिकिड़ो क़ानूनी मसइलो आहे जेको हुन जी ट्वीट खां बाद में पैदा थियो। ॿियो क़ानूनी मसइलो इहो आहे त इलेक्शन कमिश्नर खे लिखियो त तव्हां असां सां मुलाक़ात कयो, यानी प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान हुनखे कॉल कई त मुलाक़ात थिए त जीअं इलेक्शन जी डेट अनाउंस थी सघे। इलेक्शन कमिश्नर जवाबु ॾिनो त मां एक्ट में जेका 2017 जे इलेक्शन एक्ट में तरमीम थी आहे, उन खां बाद में तरमीम थियण खां बाद में हाणे हू पाबंद न आहे त प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान सां इन इलेक्शन जे हवाले सां मुलाक़ात करे। इहो वॾो क़ानूनी ऐं आइनी मसइलो आहे जेको हल थियणु खपे क़ानून जे दायरे में। सदर आरिफ अली वटि आइन पाकिस्तान जे आर्टिकल 186 जे मूजिबि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सां रुजू करण जो अख़्तियार आहे, जेको आर्टिकल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आइन पाकिस्तान जे 186 मूजिबि सदर खे अख़्तियार थो ॾिए त हू सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सां रुजू करे ऐं आइन जे इन पैदा थियल मुंझारे जे हवाले सां मदद तलब करे असांखे ॿुधाए त क़ानून छा थो चवे, आइन छा थो चवे त इलेक्शन कमिश्नर इलेक्शन जी डेट जे हवाले सां जेको आइन जो आर्टिकल 48 जो क्लास 5 चवे थो त सदर ए पाकिस्तान असेंबली डिज़ोल्व थियण खां बाद में जे मुदे खां पहिरियां आहिनि, जेकॾहिं असेंबली डिज़ोल्व थिए थी त 90 ॾींहं जे अंदरि इलेक्शन जी डेट फिक्स करण जो अख़्तियार प्रेसिडेंट खे आहे। त छा एक्ट खे अवलियत हूंदी या आइन पाकिस्तान 1973 जे आर्टिकल 48 जी क्लास 5 खे फ़ोक़ियत हासिलु हूंदी। उन खां बाद में उन ई आर्टिकल जे ज़रिए, यानी 186 आर्टिकल आइन पाकिस्तान 1973 जे ज़रिए सदर पाकिस्तान उन ऑफिशियल सीक्रेट एक्ट ते बिल ते सही न करण जे हवाले सां ऐं फ़ौजी अदालतुनि जे बिल जे हवाले सां जेका ट्वीट कई आहे, उहो मामिलो आइन जे आर्टिकल 186 जे मूजिबि सदर पाकिस्तान रिफर करे सघे थो सुप्रीम कोर्ट खे त मूंखे क़ानूनी मसइले सां आगाह कयो त क़ानून छा थो चए। सदर पाकिस्तान खे आइन जे आर्टिकल 186 खे इस्तेमालु करणु खपे ऐं इलेक्शन जो मसइलो ऐं ऑफिशियल सीक्रेट एक्ट ऐं फ़ौजी अदालतुनि जे हवाले सां इन मामले खे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे कोर्ट में मोकिले त जीअं पूरे पाकिस्तान जे अंदरि इन आइनी ऐं क़ानूनी मुंझारे खे हल करे सघिजे। उन खां अलावा जेको इस्लामाबाद हाई कोर्ट जे अंदरि जेका इमरान ख़ान जे हमायूं दिलावर एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे ॿुधायल सज़ा तोशाखाना केस में 3 साल सज़ा ऐं 1 लख रुपया जुर्मानो जेका सज़ा ॿुधाई हुई, फ़ैसिलो ॿुधायो वियो, उन जे ॿिए ॾींहं ते हमायूं दिलावर एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज लंडन में हलियो वियो। उन फ़ैसिले जे ख़िलाफ़ु अपील जेका आहे इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक वटि पेंडिंग आहे। 15-20 ॾींहंनि खां वठी जेको उहा पेंडिंग आहे। टाइम गेन करण जे हवाले सां जेको कंसेप्ट पैदा थिए थो, उहो उन में कंहिं क़िस्म जी का दौर आहे कान्हे का त हीअ टाइम गेन कई थी वञे सिर्फ़ु इमरान ख़ान खे अंदरि रखण जे हवाले सां, जेको क़ानूनी तौर ते मां सम्झां थो त उन बेल खे ग्रांट करण जे हवाले सां ऐं सस्पेंशन यानी उन सज़ा खे सस्पेंड करण जे हवाले सां जेको सुप्रीम कोर्ट वाज़े हिदायत कई इस्लामाबाद जे चीफ जस्टिस खे त हिन मामले खे जल्द अज़ जल्द उकलाए वञे। लेकिन इस्लामाबाद जे चीफ जस्टिस आमिर फारूक उनखे जुमे जे ॾींहुं बि वरी पोस्टपोन कयो त जीअं इलेक्शन जो जेको इलेक्शन कमीशन जे तरफ़ां अमजद परवेज़ साहब वकील पेश थियणो हुयो, उन जी तबियत तमामु घणी ख़राबु थी पई। लेकिन उहो मैटर वरी सूमर जे ॾींहुं यानी 28 तारीख़ ते वरी टेकअप थींदो, फिक्स थियल आहे तारीख़ हुनजी। लेकिन ॾिसणो इहो आहे त उन ॾींहुं जेको जस्टिस आमिर फारूक चयो त इलेक्शन जो जेकॾहिं कमीशन जे तरफ़ां को वकील पेश न थियो त उन ते फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। लेकिन ॿुधण में अचे थो त उन वरी पंहिंजे उन डेली डायरी जे हवाले सां जुमे जे ॾींहुं जेको शॉर्ट नोट
ऑर्डर कयो आहे, उन में इलेक्शन कमीशन खे वादे कयो आहे त तव्हां पंहिंजो को मुतबादिल वकील मोकिलियो। मुतबादिल वकील मोकिलण जे हवाले सां इहा हिकिड़ी दरी खोली ॾिनी वई, डोर ओपन कई वई आहे त जेकॾहिं को नओं वकील साहिबु अचे थो सूमर जे ॾींहं ते इलेक्शन कमीशन जे तरफ़ां, ऐं उहो पंहिंजो पावर ॾिए थो ऐं एजमेंट जी याने केस खे टाइम जे हवाले सां गुज़ारिश करे त मूंखे अॼु पावर मिलियो आहे इलेक्शन कमीशन जे तरफ़ां, मूंखे फाइल कोन मिलियो आहे, मुंहिंजी तयारी करण जे हवाले सां मूंखे 8-10 ॾींहंनि जी ज़रूरत आहे, मूंखे बि टाइम ॾिनो वञे, त छा जस्टिस आमिर फारूक इस्लामाबाद जे चीफ जस्टिस जे तरफ़ां उन गुज़ारिश खे रद्द कयो वेंदो? मां जे सम्झ जे मूजिबि रद्द थियणु खपे, लेकिन जस्टिस आमिर फारूक साहबु इन ई ग्राउंड जे हवाले सां वरी इन मैटर खे डिले करण जे हवाले सां एजेंट कंदो ऐं हिकु क़ानूनी बहरान पैदा करण जी कोशिशि कई वेंदी। मां सम्झां थो त पाकिस्तान जे अदालती निज़ाम ते हिकु सवालिया निशान हूंदो जेकॾहिं सूमर जे ॾींहुं अहिड़े क़िस्म जी का प्रैक्टिस इस्तेमालु कई वई। ऐं वकील बिरादरी पूरे पाकिस्तान जी पहिरियां ई हिन अदालती निज़ाम मां घणो मायूस आहे ऐं उन ते सवालिया निशान छॾे रही आहे। लेकिन मां सम्झां थो त इस्लामाबाद जे हाई कोर्ट जे तरफ़ां अहिड़े क़िस्म जी का बि वरी डिले टैक्टिस न कई वेंदी ऐं ख़ासि तौर ते सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इन मैटर खे ॾिसंदी। ऐं मां सम्झां थो त जेके बि मसइला इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु पैदा कया विया आहिनि उन्हनि में अदालती निज़ाम जो तमामु घणो हथु नज़र अचे थो ऐं अदालती निज़ाम तमामु घणो कमज़ोर थी चुको आहे, जंहिंखे बहाल करण जे हवाले सां चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे इहा स्टैंड वठणु खपे त हू इन सॼे क़ानूनी ऐं आइनी जेको बहरान पैदा थियो आहे 23-24 करोड़ अवाम पाकिस्तान जी अवाम में ज़हननि जे अंदरि दिलनि जे अंदरि जेका सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां अगरि जेकॾहिं को एक्शन न वरितो वियो त हू पूरे पाकिस्तान जे अदालती निज़ाम खां पहिरियों ई मायूस थी चुका आहिनि। ऐं मां सम्झां थो त कंहिं बि सूरत में वरी हिन पाकिस्तानी क़ौम खे मायूस करण खां बचाइण जे हवाले सां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जे मैटर खे जल्द अज जल्द उकलाए सूमर जे ॾींहुं उनखे फ़ैसिलो ॾियणु खपे। ॿी सूरत में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे इंटरवेन करणु खपे, मुदाख़लत करणु खपे त जीअं पाकिस्तान जो जेको हीउ अवाम आहे उहो उन मायूसी क़ानूनी अदालती निज़ाम खां मायूस थियण खां बचे।